वफ़ाक़ी हुकूमत ग़रीब आवाम जे मथां पेट्रोल बम केराए महांगाई में इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 25 रुपया फ़ी लीटर वाध करे छॾी, जंहिं सबबि आवाम सख़्त परेशान आहे। इन मौक़े ते खिपरो जे शहरियुनि जो चवणु हो त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 25 रुपया फ़ी लीटर वाध थियण सबबि महांगाई में वाध थींदी। ग़रीब पोरियत मिसकीन माण्हू इन महांगाई जे दौर में परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। इन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पेट्रोल जे अघनि में घटिताई करे इन महांगाई जे दौर में अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।